Happy birthday to you. Hit one more. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Sayyid. Happy birthday to you. यूके जे शहर शेफील्ड में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां साईं जीएम सैयद जी 116हीं सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें आयल महिमाननि गॾिजी साईं जीएम सैयद जी सालगिरह जो केक कटे भेटा पेश कई। उन मौक़े ते साईं जीएम सैयद जी सालगिरह जे हवाले सां गुल सनाई प्रोग्राम जी शुरूआति कई, जंहिंमें वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर लखू लोहाणो, यूके ऐं यूरोप ऑर्गेनाइज़र वर्ल्ड सिंधी कांग्रेस डॉक्टर हिदायत भुट्टो, अब्दुल सत्तार सूमरो ऐं नौजवान स्पीकर सनाउल्लाह ख़ासकेली महिराण सनाई तक़रीब में साईं जीएम सैयद जी कयल जदोजहद ते रोशनी विधी। सिंध जे साईं जीएम जी 116 सालगिरह मल्हाइण लाइ हिते गॾिजी आया आहियूं। बरतानिया जे कुंड कुल्च मां खणी आयल सभिनी महिमाननि खे भली कार चवां थो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां करे गरमाए विया। कंहिं माण्हू मंझि मणिया, पर मूंखे अहिड़ा माण्हू वणिया जे सारो जग झरकाए विया पर पंहिंजो पाण मल्हाए विया। अॼु असांजे विच में लतीफ़ जो हिकु किरदारु जंहिंजे नाले लतीफ़ जो ई शहर ऐं हुन नाव कंदुसि त खड़कड़ा लाइ सुखन सुता कॾहिं, खड़कड़ा लाइ सुखन सुता कॾहिं, ओचिड़ो आहे खाउरनि खे पंध जो। डॉक्टर लखू लोहाणा ऐं सेक्रेटरी जनरल वर्ल्ड सिंधी कांग्रेस डॉक्टर लखू लोहाणा। प्यार में बेड़ी सवाल असांखे इहो पुछणु त असीं साईं जी छो सालगिरह, छो ज़रूरी आहे साईं जी सालगिरह? दुनिया में या पंहिंजे हिन वतन में लखे करोड़े माण्हू आया ऐं हलिया विया। साईं जे पूरे कुर्बानी ऐं सिंधी क़ौम जे जियापे जी जेका जदोजहद आहे उनखे सम्झो। ख़ुदि उनखे सम्झण लाइ अचो त अॼु जी हालतुनि खे ॾिसूं। उहे दोस्त सभु पढ़ियल लिखियल दोस्त वेठा आहियो, दाना माण्हू वेठा आहियो, ऐं असांखे ख़बर आहे त अॼु जे दौर में वतन जी ॻाल्हि करणु, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणु, पंहिंजे माण्हुनि ऐं मारूअड़नि जी ॻाल्हि करणु केॾो ॾुखियो थी पियो आहे। केॾो हिकिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे जंहिंमें माण्हूअ में डपु ऐं अहिड़ी हालत पैदा कई वई आहे जो आदमबू वारी सूरताल आहे। उन सूरताल में तमामु थोरा माण्हू आहिनि जेके यानी सभु ख़तरा खणी पंहिंजे वतन जी, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे तारीख़ हक़नि जी ॻाल्हि कनि था। हाणे इन ॻाल्हि खे 70 साल 72 साल पोइ खणी जॾहिं हिकिड़ो तूफ़ान जी हालत आहे, को बि कानून कोन्हे, जीअं वणे तीअं कनि, ॾाढ ऐं जबर जी सूरत आहे। साईं जीएम सैयद पाकिस्तान ठहण जे पहिरीं साल जेल में वियो ऐं साईं जीएम सैयद पंहिंजूं आख़िरी घड़ियूं अस्पताल में जेके सब जेल करार उन में
पंहिंजो आख़िरी कड़ियूं पूरियूं कयूं। उनजो सबबु कहिड़ो? यानी पंहिंजी ज़िंदगीअ जा जेकी पाकिस्तान में 38 साल साईं हयात हो, उनजो 80% टाइम साईं जेल में हो। सबबु कहिड़ो? बुनियादी सबबु दुनिया में कौम तारीख़ हज़ारनि सालनि जी इंसान जी तारीख़, उन हज़ारनि सालनि जी तारीख़ुनि में क़ौमुनि ते कब्ज़ा थियनि था, क़ौमुनि खे ग़ुलाम कयो वञे थो, क़ौमूं पंहिंजे आज़ादीअ लाइ हक़नि लाइ जदोजहद कनि था। इहा इंसानी तारीख़ जी हिकिड़ी कॉमन फिनोमिनन आहे। कोशिश इहा कई वई त जेतोणीकि इहा ॻाल्हि जब पितरम मां सुल्तान दूत माण्हू जी पंहिंजी तारीख़, पर उहा क़ौम जेका अॼु खां 5000 6000 साल में मोहन जे दड़े में रहंदी, मोहन जो दड़ो ॾिसो त अलाए यानी माण्हू खे वेसाह कोन थो अचे। कोशिश कई वई त इन ॻाल्हि खे तारीख़ी धूड़ में दफ़न करे छॾिजे त कतई क़ौम बि आहे, तव्हां जेका सकाफ़त बि आहे, ॿोली बि आहे, वतन तारीख़ी तौर ते रहियो आहे सिंध हज़ारनि सालनि खां वठी, अॼु जी न हज़ारनि सालनि खां वठी क़ौम वतन रहियो, उन ॻाल्हि खे मेसारे छॾिजे। ऐं वक़्त जे फ़रोननि जे अॻियां हिकिड़ो अकेलो माण्हू, उहो सभु ख़तरा खणी जेको शेखा जो शेर आहे त आऊं अकेलो साम्हूं सथ खंजर खंजर कई हथ, उन्हनि हालतुनि में को माण्हू सॼी सिंध खे ॿुधाए थो ऐं जाॻाए थो त न असीं तारीख़ी तौर ते क़ौम आहियूं, कंहिंजो थोरो न आहे। इहा ॻाल्हि का असीं ईअं हवाई कोन था कयूं, तारीख़ हिन ॻाल्हि खे साबित थी करे। असांखे पंहिंजी ज़मीन पंहिंजो वतन हज़ारनि सालनि खां ऐं उन ॾोह जे पादाश में 80% अरसो माण्हू जेल में गुज़ारियो। साईं वटि साईं सिंधी तारीख़ खे जेके कोशिश कई वई त उहे माण्हू जिन सिंध ते आया, कब्ज़ो कयो, ज़ुल्म कयो, ॾाढ कयो, फुर कई, जिन खे असांजो हीरो करे पेश कयो, हुन चयो न असांजा हीरा उहे न आहिनि, असांजा हीरा उहे आहिनि जिन पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे सालनि तां नंगनि ते ऐं पंहिंजनि जूपनि जंगल ते ऐं पंहिंजी ॿियनि कोखीअ ते ऐं पंहिंजी रीत अनोखीअ ते से माण्हू न मरणा आहिनि। असांजा हीरो उहे आहिनि। बिटाई उहो न आहे जेको मूननि में मुंहुं हणियो सॼी दुनिया खां लातल थियो वेठो आहे, न उहो न आहे। बिटाई उहो आहे जेको चवे थो वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास त घोर मुंहिंजी सुमरा किच पवारनि पास डिच ॾाढे ॾे मजा मलनि वास मुयाई चियास वञे मण मली रड़े। बिटाई उहो आहे जेको चवे थो त इश्क न आहे रांदि, बिटाई उहो जेको चवे थो इश्क न आहे रांदि जा खेॾनि था गबरू सिसी नेज़े पान कुझु त अध थिए। बिटाई उहो आहे जेको चवे थो त सजण ऐं साणे ते अणासी विसरे हैतरी के होए वतन जी विसारियो। बिटाई उहो आहे। बिटाई खे सिंध जो रूह सां लाॻापे, सिंध जे वतन सां लाॻापे, सिंध जे माण्हुनि लाइ इंस्पायरेशन बिटाई थो। हीअ असां इंस्पायरेशन ऐं हुन माण्हू उनजी क़ीमत अदा जंहिं बुनियादी तौर ते साईं वटि आज़ादी आख़िरी मक़सद न आहे, साईं वटि आज़ादी वसीलो आहे। छाजो वसीलो आहे? पंहिंजे वतन जी ख़ुशहाली, पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली, ख़ुशी, वाधारो, तरक़ी ऐं जीअं चयो आहे पंहिंजो बिटाई चयो आहे त हुन अहिड़े ॾेह जी ख्वाहिश ते कई ॾिठो थिए जंहिंजे लाइ बिटाई चयो आहे त हलो हलो काकतड़े जिते मींहं उछल नका जदन पसल सबका पसे प्रिय खे उहा सिंध ठाहिण ते चाहियो। न सिर्फ़ु साईं सियासी जदोजहद कई
पर साईं बुनियादी तौर ते जेके समाजी सुधार जा कम कया आहिनि तमामु घटि माण्हुनि ते मिसाल तौर औरतुनि जी तंज़ीमूं ठाही, मुआणनि जी तंज़ीमूं ठाहियूं, हारी जूं तंज़ीमूं ठाहियूं, मास्टर जी तंज़ीमूं ठाहियूं, सियासी पार्टियूं। हुनजो बुनियादी तौर ते जेको मक़सदु हो त हीअ क़ौम जा माण्हू ख़ुशहाली, आजिबे, ख़ुशी, वाधारे, तरक़ीअ जा जेके आहिनि से मंज़िलूं माण्हू। ऐं जेकॾहिं अॼु तव्हां मां अॼु खां 50 साल या प्रोपेगेंडा थींदी त हे जेके बंगाली एक कद जा नंढड़ा कारड़ा हिन जे भरिसां था पियो त इन्हनि मां जेका असां मच्छी जी बूअ थी अचे जे असां खां हे अलॻि थींदा त बुख मरी वेंदा। आउं उहो मुल्क ॾिसी आयो ऐं मूंखे बेवसीअ मां यानी तव्हां ॾिसो त वञी त आज़ादी कहिड़ो मौज़ो थी करे, यानी न सॼे ढाका जो शहर 20 मिलियन जो शहर आहे। ऐं उन शहर में 6-8 ॾींहं हुअसि, मूंखे न सॼे शहर में इन सॼे पीरियड में मूंखे 2 या 3 फ़क़ीर नज़र आया। ख़ुशहाली तव्हांखे महसूसु थी थिए। हिन सॼे ख़िते में जेके साउथ एशिया था चऊं उन में वधि में वधि तेज़ रफ़्तार तरक़ी कंदड़ जेको आहे उहो बांग्लादेश ऐं हर जेको बि इंडिकेटर आहे। ऐं तव्हांखे सो साईं जी ख़्वाहिश हुई थी जेको वतन आहे जंहिंमें कॾहिं मुंहं जे गले में बि रहंदा उहो वतन ऐं उन जा माण्हू उन्हनि जी माण्हुनि जी ख़ुशी जेका हाणे हालत थी आहे असांजी, जेके बि दोस्त वञनि था पंहिंजे वतन जी हालत ॾिसो। सो साईं हिकिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जेके ज़मान ऐं मकान सां लाॻापियल हूंदियूं। मिसाल सुभाणे असीं बि हलिया वेंदासीं, हिकिड़ियूं शयूं हूंदियूं जेके ज़मान ऐं मकान खां ॿाहिरि हुजनि थियूं। ऐं साईं हिकिड़ी अहिड़ी जोत जलाई आहे जॾहिं असीं सुभाणे असीं बि न हूंदासूं त उहा जोत, उहा शमअ, उहा मशल, उहो रोशनीअ जो रस्तो उहा ॿरंदी रहंदी ऐं एसि ताईं जो असांजे वतन लाइ ख़ुशी, ख़ुशहाली, आजिबे, आज़ादी जो सिज उभरे। उन सॼी सूरत में असांजी जवाबदारी कहिड़ी बराबरि केॾो ॾुखियो पीरियड आहे जो जेका ॻाल्हि जेको शेयर पढ़ियो अदा हिदायत सिंधी तुंहिंजो नाम विधो ॼण तारीख़ ते पेर पियो। सभनि जी तइदाद में माण्हू गुम ख़बर न घोड़ा घोड़ा करे रड़ियूं करे UN खे माण्हू खे ॿुधाए पी रहिया आहियूं, छॾण लाइ तयारु न आहे। कोशिशि था कनि त अहिड़ो डर वारो माहौल पैदा कजे जो को माण्हू ॻाल्हि न करे, साईं जी सालगिरह न थी। उन में असां ते तमामु वॾी तारीख़ जवाब आहे। वरी माण्हू लिमिटेड वसीलनि सां ॿियो को बि तरीक़ो न सवाइ जिदोजहद जी पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजे धरतीअ सां, या ख़ुशबख़्ती आहे माण्हुनि जी कंहिं माण्हू जी त पंहिंजे वतन सां, पंहिंजे धरतीअ सां ऐं पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहे। ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां सिंध जे सभिनी माण्हुनि खे भला तव्हां सभिनी जी ज़ाती ज़िंदगीअ में लाह चाढ़ा कोन आया, को बि माण्हू अहिड़ो न आहे जंहिंजी ज़िंदगीअ में लाह चाढ़ा न आया हुजे। मुमकिन ई कोन्हे। ॾुखिया ॾींहं बि ईंदा आहिनि, सुठा ॾींहं बि ईंदा, तकलीफ़ूं बि ईंदियूं, ख़ुशियूं बि ईंदियूं। क़ौमुनि जी तारीख़ में बि ईअं थिए थो। ॾुखिया ॾींहं बि ईंदा, सुठा ॾींहं बि ईंदा, ग़ुलाम जा ॾींहं बि हूंदा, आज़ादी जा ॾींहं बि हूंदा। पर अचो त सिंध जा सभु माण्हू गॾिजी पंहिंजे वतन जे लाइ जिदोजहद कयूं ऐं असीं कोशिशि थी कई वञे त सिंध में विरासत वारी सूरत हाल, डिवाइड एंड रूल, जहिड़ो पाण में असां हिक ॿिए जे विच में हथ हुजनि। असीं उर्दू स्पीकिंग खे सिंधियुनि खे चऊं था त उहे बि सभिनी सिंध जे माण्हुनि सां गॾिजी जेकॾहिं हुननि खे का तारीख़ जो को अकुल आहे, का सम्झ आहे त सभु गॾिजी पंहिंजे वतन जे आजपे लाइ जिदोजहद कयूं। ऐं साईं जेका इहा शमा ॿारी आहे, जेका रोशनी फैलाई आहे, या ज़मान ऐं मकान खां बालातर आहे, जे असीं न बि करे सघियासीं त हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं सिंध जा माण्हू पंहिंजी ख़ुशी, ख़ुशहाली, आजपो ऐं आज़ादी मानींदा। ऐं हिकिड़ो बिलावल हो जो गाणे में कटिजी वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी आहे।
जी बुखारी चए थो जो क़ौम चाहे उहो जीअरो रहंदो, जो क़ौम चाहे उहो जीअरो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो। हाणे आऊं दावत ॾींदुसि डॉक्टर हिदायत भुट्टो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो यूके ऐं यूरोप जो ऑर्गेनाइज़र आहे ऐं उन लाइ जेको तो हिकु शइ वरी ॿियो ऐं अर्ज़ु कंदुसि त अॻियार सां इक़रार इहो थींदो कीअं थींदो, अॻियार सां इक़रार इहो कीअं थींदो ऐं यार खां इनकार इहो कीअं थींदो। उस्ताद बुखारीअ खे खणी दफ़न कयो मगर धरतीअ खां उधार कीअं थींदो। डॉक्टर हिदायत अदा महिरबानी। ही जे पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेढ़ में, अञा बि दमरे ॾाढ ते आण न मञे नूर, सोचे ॾिसे दूर ईंदड़ आरण ॾींहड़ा। अॼु असां सभु दोस्त गॾिजी साईं जीएम सैद जी 116वीं सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं इहा असांजी रवायत रही आहे त हर साल असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां साईं जीएम सैद जी सालगिरह मल्हाईंदा आहियूं, छाकाणि त असां साईं जीएम सैद जो फ़िक्र हर साल वरझाईंदा आहियूं, न सिर्फ़ु हिते यूके में पर यूएस में, कैनेडा में ऐं ॿियनि जॻहियुनि ते बि वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां साईं जीएम सैद जी सालगिरह हर साल मल्हाई वेंदी आहे ऐं ख़ुसूसन सिंध में ऐं तमामु वॾे पैमाने ते प्रोग्राम थींदा आहिनि ऐं कल्ह 17 जनवरी ते उते बि जेके आहिनि हज़ारनि ऐं लखनि जे तइदाद में, इन जे बावजूद जो रियासत पंहिंजे वसां कोन थी घटाए, पंहिंजे ॾाढ ऐं जबर जे थ्रू उन्हनि खे सप्रेस करण जी कोशिशि थी करे या उन मैसेज खे जेको साईं जीएम सैद जो मैसेज आहे उनखे चिभाटण जी कोशिशि था कनि, उनखे सप्रेस करण जी कोशिशि था कनि, पर उन जे बावजूद बि ॾींहों ॾींहुं साईं जीएम सैद जो मैसेज, साईं जीएम सैद जो फ़िक्र, साईं जीएम सैद जी फिलासफ़ी असां सिंधियुनि जे दिलनि में घर करे चुकी आहे ऐं उहा पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदी। त अॼु जी सूरत हाल में जंहिं सूरत हाल में सिंध जे मथां जेके आहिनि से टार्चर सेलनि जा अताब जेके आहिनि से नाज़िल आहिनि ऐं रियासत जे तरफ़ां जेके आहिनि से हर क़िस्म जूं साज़िशूं कयूं थियूं वञनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हुनि खे मुंझाइण जी जेके असां कोशिशि कई थी वञे, माण्हुनि में कंफ्यूजन पैदा करण जी कोशिशि थी कई वञे, त ही जेके आज़ादी जी ॻाल्हि आहे, पंहिंजे फ़िक्र जी ॻाल्हि आहे, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि आहे, इंक्लूडिंग राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, उन ॻाल्हि तां कंहिं बि सूरत में जेके आहिनि सिंधी माण्हू फिरी वञनि। क़ुर शरीफ़ में चयल आहे त अमलनि जो दारोमदार नियतुनि ते हूंदो आहे, त जेके माण्हू तनक़ीदूं कनि था, जेके माण्हू असांजे मथां जेके आहिनि से मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से इल्ज़ाम तराशियूं कनि था, असांखे उन्हनि जी नियतुनि खे ॾिसणु खपे, उन जे पुठियां जेके आहिनि से नियतियूं कहिड़ियूं आहिनि। त जीअं शेख अयाज़ चयो आहे त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितो ॼण कारीगर ते पेर पियो, त सिंध जो नालो खणणु ईअं आहे ॼण दुश्मन जे अख में कंडो थो महसूसु थिए। त असांखे जेको आहे सो सिंध जी सकाफ़त, सिंध जी फ़िक्र खे, सिंध जे फ़लसफ़े खे साईं जीएम सैद जे फ़िक्र जी रोशनी में ॾिसणु खपे ऐं उनखे बार बार जेको आहे सो वरछाइण जी ज़रूरत आहे। जीअं मुस्लमान हर साल जेके आहिनि से हज कंदा आहिनि ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदा आहिनि, ईअं ई जेके आहिनि से सिंध जा कारकुन, सिंध जा वर्कर जेके आहिनि से सिंध सां इश्क कंदड़ हर साल 17 जनवरी ते सन में पहुची जेके आहिनि से हज़ारनि ऐं लखनि जे तइदाद में गॾु थी उन फ़िक्र खे वधाइनि था ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कनि था ऐं उहो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो जेको साईं जीएम सैद जे ज़िंदगी में असां सभिनी जे दिलनि में घर करे चुको आहे, उहो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो जेके आहिनि से लखनि जे तइदाद में माण्हू सन मां वरी खणी वञनि था ऐं सॼो साल जेके आहिनि से उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे माण्हू फैलाइनि था। त असांखे जेको आहे सो साईं जीएम सैद जे उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे जेको आहे सो वधीक उजागर करणु खपे। टाइम जी हिते तमामु
खोट आहे, छाकाणि त असांजे दोस्तनि जे तरफ़ां जेके आहिनि से महफ़िल मूसीक़ी जो बि प्रोग्राम रखियलु आहे। त तव्हां सभिनी जी महिरबानी। असां पंहिंजे साईं GM सैद खे हर साल जीअं अॼु बि यादि कयूं था, छाकाणि त साईं GM सैद न सिर्फ़ु जदीद क़ौम परस्ती जो बानी रहियो आहे, पर उन सां गॾु असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरमैन बि रहियो। मरण घड़ी ताईं साईं GM सैद वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरमैन हुयो ऐं उन जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे असां बार बार वधायूं था ऐं वरी अॼु इहो वचन वापसि था कयूं त सॼो साल साईं GM सैद जे उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे वधीक फैलाईंदासीं ऐं दिलि सां हंडाए जेके असां उन लाइ जदोजहद कंदासीं। तव्हांजी महिरबानी। मुंहिंजो नेक्स्ट स्पीकर आहे सिंधी संगत यूनाइटेड टीम जो सदर अब्दुल सत्तार सूमरो। अब्दुल सत्तार वॾी महिरबानी। असां सभु हिते अॼु सिंध जे हिकु अज़ीम अॻवान मुफ़क्कर सूफ़ी लाकूफ़ी साईं GM सैद जी सालगिरह मल्हाइण लाइ असां जूं अदियूं भेनर भाउ ऐं असांजो ईंदड़ नसल जा ॿारड़ा ऐं नौजवान हिते गॾु थिया आहियूं। साईं GM सैद जेको तमामु नंढी उमिरि में सियासत में जेको सुबेर पातो ऐं हुनजी शुरूआति कई, पर साईं GM सैद जी शख़्सियत जा इलाही पहलू आहिनि। साईं GM सैद हिकिड़ो मुदब्बर सियासतदान बि हो, साईं GM सैद मुफ़क्कर बि हो, अदीब बि हो ऐं हुनजा समाजी माहिर बि हो ऐं उन सां गॾु हू सिंध जो आशिक़ बि हो। उन सिंध सां मोहबत जो जेके मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री, सियासी मरहलनि मां गुज़री, आख़िर में जेको सो हुन सिंध जो नज़रियो पेश कयो ऐं उहो जदीद क़ौम परस्ती जो नज़रियो आहे, जंहिंमें उन इहो पेश कयो त सिंध हिकु क़ौम आहे ऐं सिंध हिकिड़ो जुदा वतन आहे, जिन जूं पंहिंजियूं सरहदूं आहिनि, जिन जो पंहिंजा वसीला आहिनि, जिन जी पंहिंजी ॿोली आहे, जिन जो पंहिंजो अदब आहे। ऐं साईं GM सैद पंहिंजी पूरी ज़िंदगी उन्हनि उसूलनि ते क़ाइमु रहियो जी सिंध जी ख़ुशहाली, सिंध जी हक़ ख़ुदि इरादियत ऐं सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली खे माणे सघिजे। उन लाइ साईं GM सैद मुसलसल क़ैद काटिया नज़रबंद रहियो ऐं साईं GM सैद जी पूरी सियासी या ज़ाती ज़िंदगी में हुनजो हिकिड़ो बाकिरदार सियासतदान रहियो। एॾी मुखालफ़त, एॾी प्रोपेगंडा, एॾी वॾी रियासती जबर जे बावजूदु अॼु ताईं साईं GM सैद ते को हुनजे ज़ाती किरदार ते या हुनजे अख़लाक ते या हुनजी सियासी जेका जदोजहद आहे हुनजे किरदार ते कंहिंखे आङुर खणण जी ज़रूरत कोन्हे। ऐं साईं GM सैद अमली तौर ते न फ़क़ति जॾहिं पाकिस्तान ठहिण खां अॻु में हू एजुकेशनल मिनिस्टर हो, सिंध जी तइलीम लाइ हुन पाण जेको सन में हिकिड़ो स्कूल क़ाइमु कयो ऐं जेको इंग्लिश ऐं ॿियनि ॿोलियुनि में जेको सिंधी में फारसी जी तइलीम उते ॾिनी वेंदी हुई। जितां सिंध जो हिकिड़ो इंतिहाई वॾो मुफ़क्कर साईं इब्राहिम जोयो बि हुतां पढ़िया हुआ उन दौर में। ऐं साईं GM सैद जेकॾहिं पोइ ते वञिजे, साईं उन दौर में जॾहिं सिंध में न्याणियुनि जी तइलीम जेका सा तमामु घटि हूंदी हुई, उन दौर में साईं पंहिंजी न्याणी जी दुरेशेवार उहा हिते UK मां स्कॉटलैंड मां PhD कई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते ऐं जेका सिंध यूनिवर्सिटी जेका कराची जी यूनिवर्सिटी आहे उनजी जेको शाह लतीफ़ चेयर हो उनजी जेको सो चेयरमैन रही आहे हुते जेको सो काफ़ी अर्सो रही। त साईं प्रैक्टिकली उन पंहिंजनि ॿारनि खे बि अहिड़ा तइलीम ॾियारी ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे न्याणियुनि खे अहिड़ा तइलीम ॾियारी। साईं GM सैद जेको सो पाकिस्तान ठहिण जी जेका रेगुलेशन उनजे वेल विशिस सां हुन पेश कई हुई त जीअं क़ौमूं आज़ादी ऐं ख़ुशहाली सां पाकिस्तान जे अंदरि रही सघनि, पर जॾहिं साईं इहो महसूसु कयो जेको सो क़ौमुनि ते ज़ुल्म ऐं जेके ख़ासि करे मज़लूम क़ौमूं आहिनि जीअं सिंध, बलोचिस्तान, बंगाल, उन्हनि सां जेको पाकिस्तान जे अंदरि ज़ुल्म थियणु लॻो या हुनजी जेका उन्हनि खे मैसारण जी कोशिशि कई वई, उनजी ॿोली खे मैसारण जी कोशिशि कई वई, त उनखां पोइ साईं चयो त साईं जेको हक़ ख़ुदि इख़्तियारियत ऐं आज़ादी जो मुतालबो कयो
साईं जीएम सैयद पूरी सियासी ज़िंदगी उन ते क़ाइमु रहियो ऐं साईं जी उन सियासी जदोजहद में साईं नज़रबंद रहियो पर उन जा सवे हज़ारे कारकुन जिन न फ़क़ति जेल काटिया उन्हनि ते फटका हया विया उन्हनि ते सज़ा मिलियो हुयो पर जेको वेझे माज़ी में इंतहाई जबर जो मुज़ाहिरो करे उन्हनि खे जेको सो एनफोर्स डिसअपियरेंस उन्हनि जी कई वई उन्हनि कारकुननि खे जेको सो बिना के केस हलाइण जे बिना के कोर्ट में पेश करण जे इंसानी हक़नि जूं संगीन ख़िलाफ़ वर्जियूं कंदे उन्हनि जा लाश उन्हनि ते तशद्दुद करे टॉर्चर करे उन्हनि जा लाश विझाया विया ऐं उन खां पोइ जेके सियासी जेका जदोजहद दुनिया में उन्हनि जी इजाज़त हूंदी आहे उहो उन्हनि ते मुसलसल जेको सो उन्हनि जी ख़िलाफ़ वर्जी कंदे उन्हनि खे उन्हनि जी जेके उन्हनि खे नथो उन्हनि खे सियासत करण जी इजाज़त नथी ॾिनी वञे उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जी प्रोपेगेंडा करे इहे इल्ज़ाम हया था वञनि त उहे मुल्क दुश्मन आहिनि उहे ॿियनि मुल्कनि जा एजेंट आहिनि इलाही क़िस्म जी जेको प्रोपेगेंडा कई वञे थी साईं जीएम सैयद जी सियासी जदोजहद खां सवाइ इल्मी मैदान में उन्हनि इलाही किताब लिखियल आहिनि ऐं सभ खां वॾो जेको कारनामो आहे उहो जेको शाह लतीफ़ भिटाई खे उन पैगाम लतीफ़ जेको किताब लिखियो उन में शाह लतीफ़ खे जीअं सिर्फ़ु पूॼा जी हद ताईं दरगाह मां कढी सिंध जो हिकिड़ो क़ौमी शाइर तौरु पेश कयो सनाला ख़ासि करी असां वटि ख़ासि कई करे ब्राडफोर्ड मां आया आहिनि ऐं उहे साईं जीएम सैयद ते ॻाल्हाईंदा सनाला ख़ासि करी My dear seniors, ladies, gentlemen, and my friends, G.A. Singh and G.A. Sain G.M. Said, we have all gathered here to celebrate the birth ceremony of our great Sindhi nationalist, Sain G.M. Said. His name was Ghulam Murtaza Said. He was born on January 17, 1904 in San, a small village of Dadu district of Sindh. His father passed away when he was only 16 months old. At an early age of 14 years, he started his career as a politician. In 1919, he became the president of his local area. In 1943, he became the president of Sindh Muslim League. Mr. Said authored more than 60 books. His books are on numerous subjects ranging from literature to politics, religion and culture. He is widely respected for his forthrightness, courage and simplicity. He wrote extensively on Sindhi identity, history and political conditions in Sindh. His views continue to inspire Sindhi writers, poets, politicals, civic leaders, social and religious activists. Not only among the Sufis, he had a high esteem among the other learned men. He had a great personality and possessed highly cultured and refined manners, hospitality, warmth, wit and wisdom. Thank you for listening. मुझो ॿियो नंढो स्पीकर आहे महरान सनाई मेमन मैनचेस्टर खां हिते आयो आहे ऐं साईं जीएम सैयद ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदो महरान Muhtaram Buzugo, Baram Benero, G.A. Sindh, G.A. Lati, G.A. Sain G.M. Said. Munjo Naro Mehran Sanai Ahe. Aji Asan Jadid Sindh Jibani Sain G.M. Said ke Seddan 116 साल का जो मौके ते खिलाफ तहसील पेश करना हिते गद्दे ते आयो यो साईं जी आहे जिसने की हिक तारीख वतन सिंधी की हिक तारीख को दुनेश नाखन ने साईं पंहिंजी लफ़्ज़ में तरफ़ करे चयो त बुनियादी जो आऊं हिक हसास ऐं जज़्बाती शख़्स हुजे जे ज़िंदगी जे केतिरनि इख़्तिलाफ़ करे तजुर्बनि मां गुज़रियो आहियां ऐं धोखा खाधा आहिनि पर हिक सूफ़ी अलाकूफ़ी इंसान तौरु नेक नियती सां वरी पाण खे संभालियो ऐं दुरुस्त करे पंहिंजी ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जो अज़ालो सची दिलि सां पियो आहियां ऐं कदम बि हक़ ऐं सच जे पंहिंजे बुनियादी आदर्श नज़रिए बराबरि बि न हटियो आहियां
पंहिंजे वतन ऐं क़ौम जे मुहबत समेत पूरी इंसानियत जे इतिहाद, आमान ऐं तरक़ी साईं GMC जे फ़िक्र ऐं सोच जो बुनियादी रूह रहियो आहे। ऐं सम्झां थो त सिंध जी जाग्राफी वाधार, सिंधियुनि जी क़ौमी तशख़ुस ऐं सिंधी जी इक़्तिदार आइला ते सिंधी जो हक़ ऐं हकमियत, पैदावारी वसीलनि जे मालिकी, ॿोली ऐं पाणी जो सवाल खे हल करण सां सिंध जे अजमल ऐं ख़ुशहाली जो मक़सद हासिल करे सघिजे थो। साईं GMC असांखे सेखारियो आहे त नयुनि हालतुनि ऐं तक़ाज़नि मुताबिक़ पाण खे तब्दील करे पंहिंजी हिकमत अमाली खे दुरुस्त कंदे पंहिंजी क़ौमी वजूद ऐं वतनी हैसियत खे बेचे सघिजे थो, जेको असांखे सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जी तरफ़ राग़िब करे थो। ऐं इहो चवण में फ़ख्रु थो महसूसु करां त साईं GMC जी जेतिरी वॾी ॻाल्हि ऐं दावा करे थी, ओतिरो ऐं संदनि शख़्सी ऐं क़ौमी किरदार बि बुलंद ऐं अज़ीम हो। वक़्तु इहो साबित कयो आहे त वॾा फ़ैसिला, वॾा शख़्सियतूं ऐं क़ादियूं आहिनि, जंहिंसां तारीख़ जे रुख़ तब्दील थी वेंदी आहे। साईं GMC हिकु हसास ऐं सूफ़ी लाक़ूफ़ी शख़्सियत हो, पंहिंजी असूलनि ऐं आदर्शनि ते क़ाइमु रहंदी पंहिंजी मुहबत ऐं वफ़ादारी जो मावर सिंध ऐं सिंधी क़ौम जे तारीख़ी मफ़दनि जे बेचे ऐं बेकाक बनायो। संदन शख़्सियत ऐं ख़िरादार जी अज़मत ऐं बुलंदी अजब नुमाया आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में तारीख़ जॾहिं सांस इंसाफ़ कंदी तॾहिं संदन शख़्सियत ऐं सियासत जे केतिरनि नवां रुख़ो ऐं पहलू रोशन सितारा वांगुरु उभरंदी ईंदी। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जे आख़िर में सिंधी गुलकारनि लतीफ़ अली, कामरान लाशारी पंहिंजी मौसीक़े जो फ़न ॾेखारे आयल महिमाननि खे झूमाए छॾियो। रिपोर्ट सर्वेश हैदर ओढो, वॉइस ऑफ सिंध TV लंदन, UK 8 शेफर्ड।